पहिरीं आउं ॿुधाईंसि हुसैन हिमायती जंहिंजी ठगी जेको आहे 12.274 सिंधी में ॿुधायो। हा 12.274 जेका आहे लीटर खीर ॾिनो आहे। टियों नंबर आहे। ज़बरदस्त 12 किलो 274 ग्राम 274 ग्राम। ऐं ॿी आहे मलक असद साहिब जी ठगी आहे 26 नंबर जेका 14 टेग नंबर 26 नंबर ऐं उनजो खीर आहे 14.480 ॿियो नंबर आहे। ज़बरदस्त सॼी वरी जेका ठगी आहे 41 नंबर जंहिं 15.196 लीटर खीर ॾेई पहिरियों नंबर। खैर मुबारक सर। हाणे असांजी बि रेड सिंधी नस्ल जा जानवर स्टेज खां गाड़ी में लीरी जेके चऊं था उहे गुज़री रहिया आहिनि जंहिंमें असांजो मालदार सरदार मलक असद खान सिकंदर जा जानवर तव्हांजे स्टेज जे साम्हूं
ठीक है। स्टेज का सरदार मलक असद सिकंदर जा जानवर, सरदार मलक असद सिकंदर जा जानवर आएंगे। जनाब मलक असद सिकंदर साहब जा जानवर स्टेज का गुजर रहे हैं। जनाब मलक असद सिकंदर जहाने जनाब गुलाम जाफर साहब तो जा मटियारी का तमाम खूबसूरत गाड़ी नस्ल जूं गऊं ए जानवर गुजर रहे हैं। गुलाम जाफर साहब साहब जिन जा गाड़ी नस्ल जा तमाम बेहतरीन जानवर सिकंदर सरदार मलक असद सिकंदर जनाब अहमद खान आलमानी जा जानवर अहमद खान जानवर जनाब साहबजा तमाम खूबसूरत बेहतरीन जानवर जनाब मलक असद साहब जन थरी नस्ल जा जानवर जंहिंमें साईं जिन जो तमाम बेहतरीन जोड़ है जंहिंमें सान है ढगियूं आहिनि तमाम खूबसूरत मलक असद सिकंदर साहब जा थरी नस्ल जा जानवर असांजे स्टेज जे साम्हूं गुज़री रहिया आहिनि। जनाब मलक असद सिकंदर साहब जा खूबसूरत जानवर असांजे खूबसूरत सान तमाम खूबसूरत ढगियूं असांजे साम्हूं आहिनि तमाम प्यारा ऐं बेहतरीन